बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा में मामा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमन। बलगल औला बिकमालिही कशफ़द्दुजा बिजमालिही हसनत जमीअ ख़िसालिही सल्लु अलैहि व आलिही सल्लल्लाहु अला नबीय्यिल उम्मी व अला आलिही व सहबिहि ताहिरीन। कुरान पाक में अल्लाह साईं सूरत दहर जे इब्तिदाई लफ़्ज़नि में फ़रमायो आहे, हल अता अलल इंसान हीनुम मिनद दहर लम यकुन शैअम मज़कूरा। माण्हूअ ते अहिड़ा ज़माना बि गुज़री चुका आहिनि जॾहिं हू क़ाबिल ज़िक्र शइ न हुयो। असां जंहिं ज़माने में मौजूदु आहियूं, ही ज़मानो केतिरा ई युग पंहिंजे माज़ीअ में छॾे असांजे पिण पियो आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात गिरामी वजह तख़लीक़ काइनात आहे। इहो मुस्लमाननि जो हिकिड़ो मुसल्लमा अक़ीदो आहे। हदीस कुदसीअ जा अल्फाज़ आहिनि, लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक। ख़ल्क़नहार पंहिंजे महबूब सैयदना हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़रमाए थो, महबूब जेकॾहिं तव्हांजी हस्ती मख़लूक़ जे रूप में मुंहिंजे इरादे कुन में न हुजे हां त मां ही जिनसार न जोड़िया हां। हिकिड़ी अहिड़ी गहरी ॻाल्हि आई आहे जेका असांखे मिन हैसिल इंसान माण्हूअ जी हैसियत में हिकु अहिड़े नुक़्ते ते वठी अची बीहारे थी, जंहिं नुक़्ते ते बीहण खां पोइ असांजा सभु वहम ख़तम थी था वञनि, असांजा सभु वसवसा काफ़ूर थी था वञनि, असांजा सभु अनुमान हवा बणिजी था वञनि ऐं असां यकीन जी हिकु अहिड़ी कैफ़ियत सां सरशार थी वञूं था जंहिंमें असांखे पंहिंजे वजूद ते फ़ख़्रु महसूसु थियणु लॻे थो। उहो नुक़्तो आहे हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात गिरामी। इहा हिकिड़ी अज़ हद ख़ूबसूरत हक़ीक़त आहे त आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन धरतीअ ते तशरीफ़ फ़रमा थिया। उन्हनि पंहिंजी विलादत बासआदत खां वठी रफ़ीक़ आला सां विसाल ताईं जेका ज़िंदगी बसर फ़रमाई, उहा आलम इंसानियत जे लाइ हिकु अहिड़ो मिसाल बणिजी वई जेको मिसाल ॾींदे असां जेको फ़ख़्रु महसूसु कयूं था, जेको इत्मीनान महसूसु कयूं था, जेको असांखे यकीन जी कैफ़ियत सां सरशार थो करे, एॾो त अनमोल ख़ज़ानो आहे, एॾो त क़ीमती सरमायो आहे जेको असांखे निधणकाइप जे अहसास मां कढी ऐं हिकु अहिड़े धणकाइप जे ख़ूबसूरत अहसास सां वासे थो छॾे जंहिंमें असां पंहिंजे इंसान हुजण ते टॾ ॾेई फ़ख़्रु महसूसु कयूं था। वजह काइनात, वजह तख़लीक़ काइनात, जॾहिं ख़ल्क़नहार जिनसार जे हिन जोड़ खे सबबु क़रार थो ॾे हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामीअ जी तख़लीक़ अक़दस सां।
त ज़हन में उभरंदड़ समूरा सवाल पंहिंजे हिकिड़े जवाब में समेटिजी असांखे इन ॻाल्हि ते पुख़्तो यकीन था अता कनि त हीअ काइनात केॾी वॾी बामाना हक़ीक़त आहे। त माण्हूअ ते जेके ज़माना गुज़री चुका जॾहिं इंसानु क़ाबिल ज़िक्र शइ न हुयो, इदा अराद शयन ऐं यक़ूल लहू कुन फयकून, तख़लीक़ जो मरहलो जॾहिं ख़ल्क़णहार जे अमर सां वजूद पज़ीर थो थिए त तख़लीक़ जी इब्तिदा किथां थी थिए? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे इन उभरंदड़ सवाल जो बि जवाब अता फ़रमायो। अव्वल मा ख़लक़ अल्लाह नूरी, तख़लीक़ जो इंसानी रूप खे तश्कील करण जे लाइ जेको इब्तिदाई नुक़्तो आहे, पाण फ़रमायूं त उहो अल्लाह साईं मुंहिंजे नूर जी सूरत में तख़लीक़ फ़रमायो। रूह बि उन नूर सां वासियल हुया। काइनात में जेका रोशनी फहली उहा बि उन नूर सां वासियल रही ऐं रवां दौर में असां जेके बि कुदरत जा करिश्मा ॾिसूं पिया, भली उहे इंसान जे तख़लीक़ जे रूप में आहिनि, जेका साइंस जे सूरत में हींअर धरतीअ जे हिन ॻोल्हे खे पाण में ॻंढे वेठी आहे, उहा सूरत हुजे, या इंसान जे अंदर में जेका सूझ बूझ जी रोशनी आहे उन नूर जी सूरत में हुजे, या अर्श बरी ते मौजूदु मलाइकनि ऐं फ़रिश्तनि जे रूप में उहा रोशनी मौजूदु हुजे। धरतीअ ते माउ खां, पीउ खां, भेनरुनि खां, भाइरनि खां, दोस्तनि खां, रफ़ीक़नि खां वठी अहबाबनि ताईं, महबूबनि ताईं मुहबत ऐं प्यार जी जेका बि महसूसात आहे, इहा सॼी उन कुल नूर जी हिकु लाट आहे जेका असांखे ज़िंदगीअ में जीअण जा उत्साह बि ॾिए थी, विसाह बि ॾिए थी, ऐं असां मायूसीअ खां बची था वञूं। हिकु अहिड़ो नूर परवरदिगार आलम तख़लीक़ फ़रमायो जंहिं नूर सां पूरी काइनात रोशन थी चुकी। काइनात जो तसवुरु तमामु वसी आहे। खरबें गैलेक्सीज़ आहिनि जेके उभ में मौजूदु आहिनि, उन्हनि में पंहिंजा पंहिंजा सोलर सिस्टम आहिनि, हर गैलेक्सीअ में पंहिंजा सिज आहिनि, हर गैलेक्सीअ में पंहिंजा सयारा आहिनि। असांजी हीअ जेका धरती आहे, जंहिं धरतीअ जो सोलर सिस्टम आहे, जेको सोलर सिस्टम जंहिं गैलेक्सीअ जो हिसो आहे, उन में ही जेको कुर्रे अर्ज़ आहे 7 खंडनि ते जेको मुश्तमिल आहे, जंहिंजा 3 हिसा पाणीअ सां भरपूर आहिनि ऐं हिकु हिसो ख़ुश्कीअ ते मबनी आहे, जंहिं ख़ुश्कीअ जे हिसे ते इंसाननि जी आबादी आहे। त इहा समूरी आबादी पंहिंजी तारीख़ में जेको बि पस मंज़र रखे थी, उन सॼे पस मंज़र में जेके बि दास्तान अचनि था, इंसानी कशमकश जा, जंगो जिदाल जा, जदोजहद जा, मुहबतनि जा दास्तान आहिनि, जंगियुनि जा दास्तान आहिनि, पैगंबरनि जी तारीख़ आहे, मुस्लिहीन जी तारीख़ आहे, मुफ़क्किरनि जी तारीख़ आहे, ॾाहनि जी तारीख़ आहे। समूरा दास्तान जेके पंहिंजे पर में तमामु हिकिड़ी गहरी ऐं उन्ही पुर असरारियत रखनि था। उन्हनि सभिनी जो जेको कनेक्शन आहे
तारीख़ जे धारा में हलिया वञूं, तख़लीक़ काइनात जे उन मरहले ते असां पहुचूं जंहिं मरहले सां तख़लीक़ काइनात जो आगाज़ थो थिए। अव्वल मा ख़लक़ अल्लाह नूरी, त जेको नूर परवरदिगार आलम तख़लीक़ थो फ़रमाए, उन नूर जे तोफ़ैल काइनात में एॾी रोशनी थी फहिलिजे जेका रोशनी अॼु ताईं माठी नाहे थी ऐं युगनि ताईं उहा पंहिंजे पुरनूर अंदाज़ सां काइनात खे वासींदी रहंदी। अहमियत इब्तिदा जी हूंदी आहे, पोइ इख़्तिताम उन जो ख़ूबसूरत हूंदो आहे जंहिंजी इब्तिदा ख़ूबसूरत हूंदी आहे। माण्हूअ ते अहिड़ा ज़माना गुज़री चुका जॾहिं उहो क़ाबिल ज़िक्र शइ न हुयो, त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामीअ जो तुफ़ैल असां जेको क़ाबिल ज़िक्र आहियूं हींअर जेके मौजूदु आहियूं, अदम मां असांजी हीअ जेका मौजूदगी आहे सॼी जो सॼी हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात अक़दस जो तुफ़ैल आहे। त उहो नूर जंहिं नूर सां वासिजी असां पंहिंजी ज़िंदगीअ मां गुज़री रहिया आहियूं, उन जे इस्तिफ़ादे ऐं हासिलात में असांखे पंहिंजी ज़िंदगीअ जा पेचरा कीअं ठाहिणु घुरिजनि, गुफ़्तगू जारी रहंदी। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामी जेका सरापा नूर आहे, हिकिड़ो नूर जेको असांजे अंदर खे रोशन थो करे, हिकिड़ो नूर जेको असांजे रूह जे पाताल ताईं रोशनी जी अहिड़ी ॾियाटी पैदा थो करे जंहिंसां असांखे काइनात जा असरार नज़र अचण था लॻनि। इन ई नूर जे लाट सां असांखे माण्हूअ जे उन तमामु वॾे सवाल जो जवाबु थो मिले त मां केरु आहियां, मां किथां आयो आहियां ऐं मां किथे पहुतो आहियां ऐं मां केॾांहुं वञी रहियो आहियां। वॾे में वॾा सवाल इहे ई आहिनि जंहिंजे जवाबनि में तारीख़ जा ॾाहा थाॿा खाईंदा रहिया, के भटकी विया। दॻु सिर्फ़ु उन्हनि खे मिलियो जिन इन्हनि सवालनि खे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात अक़दस जे नूर सां ॾिसण ऐं पसण जी कोशिशि कई। जिन शख़्सनि इन नूर खे लवायो, जिन शख़्सनि इन नूर खां पंहिंजो पाण खे महरूम कयो, कॾहिं बि उन्हनि खे ज़िंदगीअ जो सऊं दॻु हथ न आयो। माण्हू जॾहिं पंहिंजी असलियत खां कटिजी थो वञे त कटिजी थो वञे, तार जो कनेक्शन जॾहिं टुटी थो वञे, बल्ब जी तार आहे त ऊंदहि थी वञे, पखे जी तार आहे त पको बंदि थी थो वञे, वरी गर्मी शुरू थी वञे, वरी ॿूसट शुरू थी था वञनि। त ही अहिड़ो हिकिड़ो कनेक्शन आहे जंहिंसां जॾहिं असां ॻंढियल आहियूं त असां में रोशनीअ जो तसलसल जारी थो रहे, पोइ असां भटकूं नथा। जॾहिं रस्ते में रोशनी आहे त पोइ थाॿो छो खाईंदासीं, असांखे खॾा खामा खुॿा सभु नज़र ईंदा। ईअं न आहे त उहो नूर ऐं रोशनी सिर्फ़ु रोशनी आहे, बल्कि उहो नूर असांजो ॿांह ॿेली बि आहे, असांजो दस्तगीर बि आहे। ॼण के अणलखे तरीक़े सां हथ खां पकिड़े असांखे ज़िंदगीअ जे पेचरनि ते जेको सफ़र थो कराए, उन सफ़र में असां काथे बि भुलिजूं नथा।
हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस धरतीअ जी हिकु ख़ूबसूरत तरीन हक़ीक़त आहे। जॾहिं असां उनखे सोचूं था, जॾहिं असां उनखे तस्लीम था कयूं, जॾहिं असां उनखे मञूं था, त असांजा सभु मसइला हल थी था वञनि। ॿुॾंदड़ ॿेड़ी असांजी तरी थी पवे, लम खाईंदड़ ज़िंदगी असांजी संवत में अची थी वञे, ॿूसाटींदड़ ज़िंदगीअ जूं उहे तल्ख़ हक़ीक़तूं जेके असांखे मायूस थियूं कनि, उन्हनि मां असांजी जिंद आजी थी वञे। बलगल औला बेकमाल ई, छो त असां बुलंदियूं हासिल करणु चाहियूं था। इहा माण्हूअ जी फितरत आहे त हू अॻिते वधणु चाहींदो आहे, बुलंदियुनि ते वञणु चाहींदो आहे। धरतीअ जा छेड़ा आहिनि न, ओभर आहे, ओलह आहे, उतर आहे, ॾखिण आहे, छेड़ा ख़तमु थी विया। सफ़रु कयोसीं, ख़ुश्कीअ जो सफ़र बि कयोसीं, तरीअ जो सफ़र बि कयोसीं, बयाबान बि ॾिठासीं, सहराऊं बि ॾिठियूंसीं, पहाड़ बि जाॻियासीं, दरिया बि लताड़ियासीं, झंगलात मां बि गुज़री आयासीं। सफ़रु असांजो सर थी वियो। हाणे सफ़रु थींदो बुलंदीअ ॾे, बलगल उला बेकमाल ई। ऐं बुलंदियुनि ॾांहुं बि असां जॾहिं सफ़रु शुरू कंदासीं त उन में बि असांखे कमाल खपे। उन कमाल जी हासिलात जे उन ॾस में असांखे सहारो कंहिंजो थो खपे? उन पाक हस्तीअ जो जंहिंजे तुफ़ैल काइनात मौजूदु आहे, जंहिंजे तुफ़ैल असां मौजूदु आहियूं, जंहिंजे तुफ़ैल असांजा अबा ॾाॾा मौजूदु आहिनि, अमड़ियूं मौजूदु आहिनि। प्यार जो हर उहो तसव्वुरु जेको असांजे हियाम खे थधो थो करे, प्यार जो हर उहो तसव्वुरु जेको असांजे अखियुनि खे ठारे थो, प्यार जो हर उहो तसव्वुरु जेको असांजे रूह में राहतूं थो पैदा करे, उहो प्यारु जेको असांजे मन खे शांती थो अता करे, प्यार जी उहा हक़ीक़त जेका असांखे ज़िंदगीअ जे हिन तपियल सहराउनि में छांवरो बणिजी सफ़र करण में मददगार थी बणिजे, उहो आहे इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कशफ़त दुजा बिजमाल ही, ॻाल्हि रुगो कमाल जी नाहे। उन कमाल में जॾहिं जमाल जी आमीज़श थिए थी त उन जमाल जो सरचश्मो बि उहा पाक हस्ती आहे जंहिंसां इश्क़ जी इब्तिदा असांखे ला मुंतहा करे थी छॾे, बेहिसाब करे थी छॾे, अणखुट करे थी छॾे। ऐं काइनात जूं रोशनियूं समेटिजी असांजे क़ल्ब जे उन्हनि धड़कनुनि जो लाज़मी हिसो बणिजी थियूं वञनि, जेके धड़कनूं असांजे ज़िंदगीअ जो उहिञाण आहिनि। ऐं हर धड़कन में इश्क़ मुस्तफ़ा जी सदा असांखे हिकु नई ज़िंदगीअ जो अहसासु थी ॾियारे, हिकु नई उमंग थी अता करे, हिकु नई लाट थी मिले। इश्क़ जे पंध में हर लम्हे में असांखे हिकु नई रोशनी थी मिले। ऐं जेके ऊंधायूं आहिनि, मन जे मायूसियुनि जूं ऊंधायूं हुजनि या तसवुरनि जे उन्हनि धुंधलनि अक्सनि जूं उहे ड्रिॼारींदड़ हक़ीक़तूं हुजनि जेके समाज जी नाहमवारीअ जी सूरत में ज़ुल्म जे उन भवाए ते ख़ौफ़ सां असांखे ड्रिॼारण थियूं अचनि, त उते इन पाक हस्तीअ जो तसवुरु ऐं उन सां असांजी लॻल लव ऊंधाइनि खे खोले थी छॾे ऐं उन्हनि में रोशनियूं अची थियूं वञनि। ऐं उहे रोशनियूं कमाल जूं आहिनि ऐं उन्हनि कमालनि में जमाल आहे। कशफ़त दुजा बिजमाल ही,
जमालियात जो काइनाती तसव्वुर इंसान जी फितरत मां जॾहिं सवाल बणिजी उन जे ज़हन में वासो थो करे त उते बि उन पाक हस्तीअ जो नूर असांखे जेका रोशनी ऐं जेका लाट अता थो करे उन में दुनिया जूं सभु ऊंधायूं रोशनियुनि में तब्दील थी थियूं वञनि। हसनत जमी ख़िसाल ही, उन्हनि कमाल असांखे अता कयो, उन्हनि जमाल असांखे अता कयो। कमाल ऐं जमाल जे संगम सां असां जॾहिं ज़िंदगीअ जे सफ़र में बुलंदियुनि ॾांहुं पंहिंजी परवाज़ जारी रखी आहे त हाणे असांखे हिते हुस्न जी एहसासाती कैफ़ियत ख़ूबसूरत आदतुनि जे रूप में मुयसरु थिए थी ऐं असां पंहिंजे रवैयनि में जेका नरमी आणियूं था, पाबो प्यार मुहबत ऐं मोहींदड़ अदाऊं तुफ़ेल आहिनि सभु उन नूर जे जंहिं नूर सां हीअ काइनात वासियल आहे। उन जूं उहे सुहिणियूं आदतूं, उन जा उहे ख़ूबसूरत फ़रमान, उन जी उहा ख़ूबसूरत निदा जेका ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब सां असांजे समाज में मौजूदु बातिल क़ुवतुनि खे रेज़ा रेज़ा थी करे असांजे समाज जे नाहमवार ऐं ज़ुल्म जे उन्हनि सभिनी राकासनि खे चकनाचूर थी करे जेके असांखे ऊंधे ॾे था धिकनि। जॾहिं परवरदिगार आलम तख़लीक़ जी इब्तिदा नूर सां फ़रमाई आहे ऐं उन नूर में कमाल बि आहे ऐं जमाल बि आहे ऐं उन जे सुहिणे ख़िसाल जो उहो उभार बि आहे जेको असांखे चङनि लछणनि जे पासे ॾे वठी ऐं मिसाली इंसान बणजण जो ॾांहुं थो ॾिए। त उन्हनि जूं उहे ख़ूबसूरत आदतूं जिन जे रंग में असां जॾहिं रंगजूं था त असांखे उन इश्क जो आइन पंहिंजी ज़ुबान में उहा क़ुवत गोयाई अता थो करे जंहिंसां असां कलमो पाक उचारियूं था ला इलाहा इल्लल्लाह। इनकार सां असां ला जी ज़रब सां समूरनि बातिल क़ुवतुनि खे ॾारे था विझूं। इल्लल्लाह, ला जी ज़रब ऐं इल्लल्लाह जी हिम्मत। जॾहिं असां इनकार कयोसीं त उहो इनकार बराए इनकार न हुयो, उहो इनकार बराए इस्बात हुयो। न कईसीं छाकाणि त असांखे अॻिते हली हा करणी हुई। न छो कईसीं जॾहिं ॻाल्हि सम्झ में न पई अचे, ऊंदहि में हुआसीं, रोशनी मुयसरु थी, हाणे असांखे सभु कुझु नज़र अचणु लॻो त हाणे हा था कयूं। ला इलाहा कोई बि इबादत जे लाइक़ु कोन्हे, कोई बि पूॼा जे लाइक़ु कोन्हे को, काई अहिड़ी हस्ती न आहे जंहिंजे आॾो पंहिंजे जज़्बनि खे क़ुर्बान कजे, पंहिंजनि एहसासनि खे निछावर कजे, पंहिंजे उमंगुनि खे घोरे छॾिजे। जे नाहे का हस्ती त पोइ असांजूं ही उमंगूं, असांजा ही एहसास, असांजा ही जज़्बा कहिड़ी माना था रखनि। ऊंदहि थी वई। इल्लल्लाह इहा ज़रब जॾहिं आई ऐं असांजे क़ल्ब मां उथी ज़ुबान सां अदा थी, रोशनी थी वई। पर उहो इनकार ऐं ही इस्बात, उहा न ऐं हीअ हा अञा अधूरी आहे। कामिल थी थिए जॾहिं असां चऊं था मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। न ऐं हा खां पोइ हाणे असांखे इन्हनि पेचरनि ते जेको सफ़र करिणो आहे, उन सफ़र जा जेके ॾांव असांखे मुयसरु थियनि था उहे हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ाते गिरामीअ सां वाबस्तगीअ जे करे मुयसरु था थियनि। हर दौर में ला जी ज़रब, इल्ला जो इस्बात
ऐं हर पैगंबर जे नबूअत ऐं रिसालत जो इक़रार उन ज़माने जे माण्हुनि खे दगलातो आहे। ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेका उम्मत मिली उन्हनि खे चवणो हुयो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह। कोई जबर कोन हुयो, को ॾाढ कोन हुयो। माण्हूअ खे पंहिंजी मुकमिलता जे लाइ, पंहिंजे कामिलपिणे जे लाइ एतिराफ़ु करिणो थो पए। जे नथो करे एतिराफ़ु त पोइ माण्हू छा आहे? पोइ त माण्हू नथो रहे। उहो त हिकिड़ो हयूला बणिजी थो वञे, उहो त हिकु वाइड़प जी अहिड़ी अलामत बणिजी थो वञे जंहिंखे ख़बर नथी पवे त ज़िंदगीअ जो रुख़ काॾे रखिजे। पोइ इन माण्हूअ ते दहरियत जो असरु थो थिए। हल अता अलल इंसान हिन मिन दहर, सूरत दहर जी इब्तिदाई आयत आहे या त जेकॾहिं तव्हां उन दहरियत जे ज़माने गिरीअ में चकरनि में जकड़जी था वञो ऐं तव्हां नूर अज़ल जे उन लाट खां पाण खे महरूम था कयो त पोइ तव्हांजो मन बि ऊंधाओ थी थो वञे ऐं पोइ तव्हांजे ज़हन खे बि रोशनी नथी मिले ऐं पोइ तव्हांजे रूह में बि बूसट थो अची वञे। पोइ त ज़िंदगी सॼी अज़ाब आहे। पोइ त मौत वाक़ई हिकिड़ी भवाइती शइ आहे। पोइ त ज़िंदगीअ जूं सभु तकलीफ़ूं जेके आहिनि सवाइ अज़ाब जे कुझु बि कोन्हनि के। पर जेकॾहिं असां वाबस्ता थियूं था उन नूर अज़ल सां त असांजी तकलीफ़ुनि में असांखे राहत नज़र थी अचे, महसूसु थी थिए। ऐं दहरियत जे उन इफ़रीत मां असां आजिया थी पंहिंजो पाण खे जॾहिं हिकु अहिड़े नूर सां ॻंढे था छॾियूं जंहिंजे रोशनीअ में असांखे ज़िंदगीअ जूं सभु मानाऊं मिली थियूं वञनि। लम यकुन शय मज़कूरा, जेकॾहिं असां उन दहरियत जे इफ़रीत जे वर चढ़ी था वञूं त पोइ चौधारी ऊंधे थी नज़र अचे। इते असां क़ाबिल ज़िक्र थियण जी हैसियत बि नथा माणे सघूं, छो त असां अज़ल जे उन हक़ीक़त खां पाण खे अलॻि करे छॾियोसीं। जॾहिं उन हसीन तरीन हस्तीअ जे मुहबत में असां पंहिंजो सभु कुझु निछावर करण जे लाइ आमादा थी चऊं था मुहम्मदुर रसूलुल्लाह, त इहा सदा असांजी ज़िंदगीअ खे हिकु अहिड़ो नुक़्तो थी अता करे जेको नुक़्तो असांखे पूरी काइनात जे हिन इहाते में समेटे बुलंदनि ॾांहुं सफ़र ते उत्साहे थो। ऐं उहो उत्साह असां में हिकु अहिड़ो विसाह थो पैदा करे जंहिं विसाह में असांजे लाइ ज़िंदगीअ जो उहो सामान आहे जेको असांजे रूह खे घुरिबल आहे। कहिड़ो सामान आहे उहो? ॻाल्हियूं जारी रखंदासीं। वठूं था हिकु नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना थो ॾिए असांजे ज़िंदगीअ खे। हसनत जमी ख़िसाल ही, कमाल जमाल ख़िसाल ट्राइका कमालात हासिल थिया, कलमो भरियोसीं ला इलाहा इल्लल्लाह। जमाल हासिल थियो, एतराफ़ कयोसीं मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे ख़िसाल हासिल थिए, चङा लक्षण हासिल थियनि त ज़िंदगी ख़ूबसूरत थी थिए। हसनत जमी ख़िसाल ही, जॾहिं इश्क़ मुस्तफ़ा जे उन रूह सां असां पाण खे रंगियोसीं। इश्क़ मुस्तफ़ा सम्झो हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे। सॉफ्टवेयर
अॼुकल्ह मोबाइल असांजे हथनि में आहे, जेकॾहिं उन में अंदरि सॉफ्टवेयर न आहे त उहो ख़ाली हिकिड़ो खोखो आहिनि, दॿली आहिनि। पर जेकॾहिं उन में सॉफ्टवेयर इंस्टॉल थो थिए त उन में आइकॉन्स अची था वञनि, उन में मुख़्तलिफ़ एप्स अची थियूं वञनि, ऐं पोइ उन एप्स में जाॾे वञूं असां, हर एप में गहरो गहरो जहान आहे, उन जहान मां जहान थो निकिरे, जहान मां जहान थो निकिरे। त हीअ असांजी जेको बॉडी स्ट्रक्चर आहे, इहो सम्झो त हिकिड़ी डमी आहे। इश्क़ मुस्तफ़ा उहो सॉफ्टवेयर आहे जेको असां जॾहिं इंस्टॉल था कयूं त असांजा जेके बि आइकॉन थियनि था, असांजे सोचुनि जा जेके बि असांजूं एप्स अपलोड थियनि थियूं पंहिंजे ॼाण जूं, मालूमात जूं, त उन हर हिक में जॾहिं असां जाती पायूं था, हलंदा था वञूं, गहरा हलंदा था वञूं, अंदरि हलंदा था वञूं, अञा बि वञूं था, दग समा थींदे नज़र था अचनि। पर जेकॾहिं इन सॉफ्टवेयर खे तव्हां इंस्टॉल नथा कयो त पोइ तव्हां पहाड़ ॾे नज़र कंदो त पहाड़ बसि पहाड़ ई नज़र ईंदो, ख़ाली पथर। दरिया जी रवानीअ खे ॾिसंदो बसि पाणी नज़र ईंदो, ख़ाली पाणी। समुंड जे उभरंदड़ लहरुनि खे ॾिसंदो बसि हिकिड़ो शोर ई नज़र ईंदो, शोर, उभार, गज, लहर आई वई, ॻाल्हि ख़तमु थी वई। शाम जो सितारा उभरनि था, चंड उभरे थो, सुबुह जो सिज उभरे थो, बसि उन्हनि खे ॾिसूं था, उभरनि था, लहनि था। उन्हनि जे माना ताईं, उन्हनि जे मक़सद ताईं, उन्हनि जे मफ़हूम ताईं, उन्हनि जे उन गहराईअ ताईं न पहुची सघंदासीं, ख़बर ई न पवंदी न। पोइ हिकु ढॻे जे अख सां जॾहिं सिज जो मंज़रु टकराइजे थो त उन में का बि माना पैदा नथी थिए। हिकु ॿकर जे अख में जॾहिं चंड जो नज़ारो थो अचे त ॿकर ॿकर ई आहे। हिकु रिढ जे अख में जॾहिं काइनात जा ई मंज़र था अचनि त टकराइजी बसि उहे मंज़र ई रहिजी था वञनि। रिढ लॻी पई आहे, ॿकर लॻो पियो आहे, उठ लॻो पियो आहे। इश्क़ मुस्तफ़ा जी सॉफ्टवेयर जी उन्हनि जे उन में गुंजाइश नाहे। ही इंसान ई वाहिद हस्ती आहे, मख़लूक आहे, जंहिंमें जॾहिं इश्क़ मुस्तफ़ा जो उहो सॉफ्टवेयर इंस्टॉल थो थिए त पोइ काइनात जे नज़ारनि जी जेका हक़ीक़त आहे उनखे माना मिलण थी लॻे। माण्हू पंहिंजे हर ॾिख में शयुनि जी हक़ीक़त ऐं मक़सद जी तलाश में निकिरी ऐं उन्हनि जे तह ताईं पहुची थो वञे। उन जे ज़िंदगीअ जूं जेके ख़सलतूं सुहिणियूं थींदियूं थियूं वञनि, उन्हनि में जेके चङा लछण ईंदा था वञनि, उहे इंसानियत खे पंहिंजे उन मेराज ते वठी थियूं वञनि, जंहिं मेराज सां इंसान थो बणिजे। जेकॾहिं उहो मेराज उनखे चङनि लछणनि जो हासिलु नथो थिए त पोइ इंसान जी जेका चङाई आहे उहा बि ॼण बेमाना थी वञे, उनखे माना ई नथी मिले। इमारत ठाहियूं था त बुनियादु खपे, बिना बुनियाद जे इमारत ठाहियो, हवा जो हिकिड़ो झूठो उनखे किराए विझंदो। कंहिं बि मादी शइ खे बेहक ॾियण जे लाइ उनखे बुनियादु खपे। जेकॾहिं बुनियादु न आहे त उहा शइ न बीह सघंदी। या उभ में स्पेस जेको आहे, ख़ला जेके चऊं था असां, जेसिताईं कशिश सिकियल आहे तेसिताईं उन्हनि खे धरती शयुनि खे पंहिंजे तरफ़ छिके ऐं आणे थी। जॾहिं उन स्पेस मां निकिरी था वञूं त पोइ असां ख़ला जे उन ख़ाली हिसे में पहुची था वञूं जिते असां बेवज़न थी था वञूं। त इश्क़ मुस्तफ़ा उहा कशिश सिकियल आहे जेका असांखे बुनियादु थी ॾे, जेका असांखे पेर खुपाइण जो हिकिड़ो मर्कज़ थी ॾे। जेकॾहिं इश्क़ मुस्तफ़ा खां असां पंहिंजे मन खे वांझो था कयूं, जेकॾहिं इश्क़ मुस्तफ़ा मां असां खोखला थी था वञूं त पोइ असां ख़ला जे उन मथे स्पेस जो हिसो थी था वञूं जिते असां फूकणे वांगुरु पिया था हेॾे होॾे उॾामूं, को बि असां में वज़न नथो रहे। कुल हल नुनब्बिउकुम बिल अख़्सरीन आमाला अल्लज़ीन ज़ल्ल सअयुहुम फ़िल हयातिद दुनिया वहुम यहसबून अन्नहुम युहसिनून सुन्आ।
अलाह साईं थो चए त उहे माण्हू बि अथव धरतीअ ते जेके सम्झनि था त असां जेको कयूं था सो वॾी ॻाल्हि आहे, पंहिंजे लेखे उन्हनि खे इहो इत्मीनान आहे त असां वॾी खेप था खटियूं पिया। हालांकि उन्हनि जेको बि कनि था उहो ज़ाया थींदो थो वञे, छो त उन्हनि खे को बुण बुनियादु कोन्हे को। बुण बुनियादु इंसान जे ज़िंदगीअ जो इश्क़ मुस्तफ़ा आहे। जॾहिं उहो सॉफ्टवेयर तव्हां पाण में इंस्टॉल कयो था त तव्हांजी ज़िंदगीअ खे माना मिली थी वञे। अखियुनि जी हीअ लाट जेका आहे, जेको असांखे नूर नज़र अचे थो, उहो उन नूर अज़लीअ जे तुफ़ैल आहे जेको हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात गिरामीअ जे हस्तीअ जे सूरत में अलाह साईं असांखे मुयसर फ़रमायो। अहद ऐं अहमद विच में सिर्फ़ु मीम जो फ़र्क़ु आहे। हीअ ज़िंदगी जेका असांजी आहे उहा मीम आहे। मीम जे उन गोल दायरे में जॾहिं असां पंहिंजे वजूद खे खणी था अचूं त असांखे कशिश सिकिल जो बुनियाद बि मिले थो ऐं असांखे दाइरो बि मिली थो वञे ऐं असांखे काइनात जा छेड़ा बि मिली था वञनि ऐं असांखे ज़िंदगीअ जूं सरहदूं बि मिली थियूं वञनि ऐं पोइ असां धड़का थी था वञूं। पोइ जॾहिं ज़िंदगीअ जे हिन मदार मां असां मौत जे ज़रिए निकिरी था हलूं त पोइ अहद ऐं अहमद जे विच में जेको मीम जो फ़ासिलो आहे उहो असां क्रॉस था कयूं ऐं पोइ असां उन ॿिनि अज़ली अहदनि जो जुज़ बणिजी था वञूं। हक़ीक़त त हिकिड़ी ई आहे। वहदतुल वजूद जे फ़लसफ़े जे मुताबिक़ काइनात में हिकिड़ा ई आहे, पर उन हिकिड़ाईअ में जॾहिं हे मीम जो स्पेस थो अचे, दाइरो थो अचे, इहो तमामु वॾी माना थो रखे ऐं उन मीम जे दाइरे में ई असांखे सभु कुझु सम्झणो आहे। उते ई असांखे ज़िंदगीअ जे उन अहदियत खे ऐं उन वाहिदियत खे ऐं उन तौहीद जे हक़ीक़त खे हासिलु करिणो आहे। सम्झनि त खोड़ माण्हू अथा, पर उहे मिन दहरियत जे तरफ़ हली पहाड़ जे सिर्फ़ु पथरनि ताईं बीह था रहनि, उन्हनि जे हक़ीक़त जे तह ताईं नथा पहुचनि। आसमाननि जे सयारनि खे ऐं सवाबित खे, सितारनि खे ऐं उमाड़ियुनि खे ऐं शहाब साकित जे उन पस मंज़र खे नथा पहुची सघनि त पोइ मूं अर्ज़ु कयो त जीअं ॿकर जी अखि काइनात जा नज़ारा ॾिसे थी त उन में उन्हनि जे मक़सद जी जोति नथी जरके, त माण्हू बि ईअं थी वेंदो। तॾहिं अलाह साईं चयो उलाइका कल अनआम, जेकॾहिं तव्हां मीम मुहम्मद जे उन आइन इश्क़ सां पंहिंजो पाण खे नथा वासियो त पोइ तव्हां उलाइका कल अनआम जे उन बयाबान में भटकी वेंदव जिते तव्हांजी अखि में शयुनि जा अक्स त ईंदा, शयुनि जो लम्स त ईंदो, शयुनि जा मंज़र त ईंदा, पर उन्हनि जी हक़ीक़त जी उहा अणलखी माना जंहिंखे असां नूर था चऊं, जंहिंखे असां रूह था चऊं, हासिलु न थींदो। उन जी हासिलात जे लाइ तमामु लाज़मी अमुर आहे इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त एॾी वॾी हिकिड़ी ताक़त आहे, एॾी वॾी हिकिड़ी नूरानियत आहे, एॾी वॾी हिकिड़ी गहरी हक़ीक़त आहे। मीम जे उन दायरे में जॾहिं असां मुहबत जो हिकिड़ो मांडाण था पैदा कयूं, असां वासिजी था वञूं। असां अज़ल खां अबद जी उहा हिकिड़ी लाफ़ानी हक़ीक़त बणिजी था वञूं जंहिंजो तसलसल असांखे जुज़ खां कुल जे तरफ़ वठी थो हले। मींहुं वसंदो आहे, उहो मींहुं छा हूंदो आहे? समुंड मां मौसम जे मुताबिक़ बुख़ारात उथंदा आहिनि। बज़ाहिर उहे बुख़ारात अरबी लफ़्ज़ आहे, सिंधीअ में असां हुनखे धूं चवंदा आहियूं। धूं नज़र ईंदो आहे उभां में थो, फ़िज़ा में पखेड़िजी वेंदो आहे। धूं जूं उहे लाटूं मिली पाण में ककर ठहंदियूं आहिनि। जॾहिं उहे घाटियूं थींदियूं आहिनि त पोइ उहे पहिरियों झुड़ हूंदो आहे आम, पोइ उहो ककर थींदो आहे ऐं पोइ उहे वरी धरतीअ ते वसण जे लाइ फुड़ियूं थी किरंदा आहिनि ऐं पोइ मूसलाधार थींदियूं आहिनि उहे फुड़ियूं ऐं पोइ तेज़ मींहुं वसंदो आहे ऐं पोइ नयूं वहंदियूं आहिनि ऐं पोइ पाणी जमो थींदो आहे ऐं पोइ उहो पाणी या वरी उहे बुख़ारात वसंदा न आहिनि त पहाड़नि ते वञी
ॼमी पवंदा आहिनि, पोइ ॼमी पींदा आहिनि ऐं उन्हनि जी तपश ते वरी रिझणु शुरू थींदा आहिनि। पोइ आबशारनि जी सूरत में पाणी थी ऐं धरतीअ ते जेके वॾा वॾा दरिया आहिनि उन्हनि जो हिसो थींदा आहिनि ऐं पोइ उहे वरी दरियाहनि जे लंघ खां अची साॻियो उन समुंड में मिलंदा आहिनि जितां उहे उथिया। साहु खयोंसीं, पोयां पसाह आयो, उन में सोच पैदा थी, उन में लोच पैदा थी ऐं असां पंहिंजो पाण खे जाचियोसीं त आहियूं केरु। आफ़ाक़ी तालीमात असांखे रोशनी ॾिनी, ला इलाहा इल्लल्लाह जो ऐलान कयोसीं, मुहम्मद रसूलुल्लाह जो एतिराफ़ु कयोसीं। हज़रत आदम जे दौर जे माण्हुनि सफ़ीउल्लाह जे लफ़्ज़ सां एतिराफ़ु कयो, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे दौर जे माण्हुनि नजीउल्लाह जे लफ़्ज़ सां एतिराफ़ु कयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर जे माण्हुनि ख़लीलुल्लाह जे लफ़्ज़ सां एतिराफ़ु कयो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर जे माण्हुनि कलीमुल्लाह जे लफ़्ज़ सां एतिराफ़ु कयो, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जे माण्हुनि रूहुल्लाह सां एतिराफ़ु कयो। ऐं असां उन सभिनी एतिराफ़नि जे जुज़ियात जे कुलियात खे हासिलु करे मुहम्मद रसूलुल्लाह जे आला अताउनि सां वासिजी वियासीं। मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जो राज़ बणिजी धरतीअ ते तशरीफ़ फ़रमा थिया त उन राज़ खे वरी तसलसुल ॾियण जे लाइ क़ुर उन जे सहाबा किराम जी सथ खे खणी थो अचे। वल्लज़ीन मअहू, मीम जे उन दायरे में उन सां गॾु जेके उन जा साथी आहिनि उन्हनि जूं ख़सलतूं कहिड़ियूं आहिनि? बलगल उला बि कमालिही, कशफ़त दुजा बि जमालिही, हसनत जमी ख़िसालिही। हाणे उहे ख़सलतूं जेके जमाल ऐं कमाल जो संगम आहिनि, जिन कमालात हासिलु कया, जिन जमालियात खे ॾिठो ऐं हासिलु कयो, हसनत जमी ख़िसालिही, ऐं उन्हनि ॾाके बॾाके जेको किरदारु अदा कयो धरतीअ ते, हुननि मिसाली ज़िंदगीअ जा जेके नक्श ठाहिया, वल्लज़ीन मअहू, इहे उन जा साथी आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम, उन्हनि जे ख़सलतुनि जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं अचनि त उहे हर उन वेरीअ जे लाइ सख़्तु आहिनि जेको तव्हांखे मीम जे उन आइन वारे इश्क जे दायरे खां परे थो धिके। रुहमाउ बैनहुम, उन्हनि जे लाइ ॾाढा ॿाझारा ऐं नरम आहिनि जेके तव्हांखे उन मीम जे दायरे में रही करे तव्हां सां वरायतो थी था हलनि, तव्हां सां पंहिंजाइप जो अहसासु धारे ऐं इंसानियत जे अज़मतुनि जा उहिञाण था बख़्शनि तव्हांखे। हसनत जमी ख़िसालिही जो सभ खां पहिरियों जेको मंज़र चिटनि था उहे हज़रत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उहे साथी सॻुरा आहिनि जिन खे क़ुर ख़ुदि हिकु अल्लाह, हिकिड़ो मुहम्मद, सहाबा, ट्राइका, इहो जॾहिं ट्रिकुंडो ठहे थो त ज़िंदगीअ जे उन्हनि सभिनी राज़नि खे माना मिली थी वञे जिन राज़नि सां असां इश्क़ मुस्तफ़ा जी उहा बुलंदी हासिलु करण जे तरफ़ परवाज़ था कयूं, जेका असांखे लामहदूद बि करे थी, जेका असांखे जुज़ मां कुल जे तरफ़ वठी वञण जे लाइ महमीज़ थी ॾे ऐं अड़ी थी ॾे, जेका असांजी परवाज़ खे अञा बुलंद थी करे। वफ़ा जे इन जहान में जॾहिं असां सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जे ज़िंदगियुनि खे जाचे, पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ ताईं रसाई हासिलु करे ऐं असां परवरदिगार आलम खे ख़ल्क़नहार जी हैसियत सां माणे था वठूं, तॾहिं असां लम यकुन शैअम मज़कूरा मां शैअ मज़कूर बणिजी था वञूं। पहिरियों क़ाबिल ज़िक्र न हुयासीं, हाणे असां क़ाबिल ज़िक्र आहियूं। पहिरियों असां मज़कूर न हुयासीं, हाणे असां मज़कूर आहियूं। पहिरियों असांजी पचार न पए थी, हाणे असां इन लाइक़ु आहियूं त हाणे असांजूं ॻाल्हियूं थियनि, असांजी पचार थिए ऐं असांखे ॻायो वञे, असांखे वॼायो वञे। इंसानी ज़िंदगीअ जा जेके बि दास्तान आहिनि इन ट्राइक मां जेकॾहिं तव्हांखे कढो, इन ट्राइक मां जेकॾहिं उन्हनि दास्ताननि खे कढी छॾियो त काइनात खोखली थी वञे।
कुरे अर्ज़ जा सभु जेके बि दास्तान आहिनि उहे सभु वाइड़ा थी था वञनि। पर जेकॾहिं हिन मीम जे दायरे में मोटी अचो त इश्क़ जे ऐन सां तव्हांखे गुफ़्तगूअ जी जेका ताक़त मिली आहे, अल्लमहुल बयान, उन अंदाज़े बयान सां जॾहिं तव्हां मोतरिफ़ था थियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे कलमे तय्यबा सां, त उहा पाकीज़गी तव्हांजे रूह में जॾहिं तहलील थी थिए, मौजूदु थी थिए ऐं तव्हां में उहा स्पिरिट थी पैदा करे, उहा एनर्जी थी पैदा करे जेका तव्हांखे तव्हांजे तबक़नि खे रोशन थी करे। लतरकबुन तबक़न अन तबक़, त ॾाके ब ॾाके ज़िंदगीअ जा जेके मरहला अचनि था, नंढपिणा, जवानी आहे, फूह जवानी आहे, वरी करड़ वढ उमिरि आहे, उन खां पोइ वरी पोड़प आहे, पोड़प खां पोइ वरी माण्हू ॿाराणप जे इन ख़सलतुनि में अची थो वञे। त इन्हनि ज़िंदगीअ जे सभिनी मरहलनि में ॾाके ब ॾाके जॾहिं तव्हां मीम जी मुहबत में ऐन जे इश्क़ सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां लम लाए पंहिंजे ख़सलतुनि में उहो ख़िसाल हासिलु कयो था जेको तव्हांखे जमाल ऐं कमाल जी आमेज़श थो ॾिए, त पोइ तव्हांखे तव्हांजो मन, तव्हांजी दिलि शऊर सां आमादा थी करे सल्लू अलैहि व आलिही। हाणे असां उन पाक हस्तीअ खे ख़िराज पेश कंदासीं सलवात सगोरीअ सां। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन नबीयिल उम्मीय ताहिर सलातन तनहल्लु बिहल उक़द व तनफ़क्कु बिहल कुरब। उहा हस्ती, उन हस्तीअ ते ए परवरदिगार आलम तूं पंहिंजे वसंदड़ रहमतुनि खे अञा बि तेज़ वसाए। जेको उम्मी हुयो, जेको ताहिर हुयो, पाक हुयो, सलातन तनहल्लु बिहल उक़द वल तनफ़क्कु बिहल कुरब, ऐं असां उन ते जेका तोखां आजिज़ीअ सां, निमाणाईअ सां इल्तिजा था कयूं त वसंदड़ रहमत खे अञा बि तेज़ वसाए, त असांजा सूर ख़तमु थी था वञनि ऐं असांजूं तकलीफ़ूं माठियूं थी था वञनि ऐं असांखे उहा राहत मुयसरु थी थिए जंहिं राहत में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मीम जी मुहबत ऐं इश्क़ जे ऐन जी उहा हक़ीक़त असांखे लाज़वाल कदे इश्क़ मुस्तफ़ा जी उहा दौलत मुयसरु थी करे, जंहिं दौलत सां असां ज़िंदगीअ में एतिरा त मालामाल थी था वञूं जंहिंमें असांखे कॾहिं बि खोखलाइप जो ऐं वेगाणप जो अहसासु बाक़ी नथो रहे।